अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुंहिंजो नालो आहे कमर ज़मान हमलानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV हमलानी TV यूट्यूब चैनल। जीअं त दोस्तों तव्हां सभिनि खे ख़बर आहे त मां सिंधी ड्रामो ज़हर ज़िंदगीअ ते अॻु में बि काफ़ी सारा वीडियो ठाहे चुको आहियां ऐं जंहिंमें मां अॻु में ई टोटल 287 मिस्टेकूं ॾेई चुको आहियां ऐं अञा बि हिन ड्रामे में काफ़ी सारियूं मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिकिड़ो ॿियो वीडियो मां हिननि मिस्टेकनि ते ठाहे रहियो आहियां। यादि रखिजो दोस्तों त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। उन खां अलावा जेके बि दोस्त अॼु ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी हिन क़िस्म जा वधीक वीडियो तव्हां ताईं बर वक़्तु पहुचंदा रहनि। त दोस्तों हाणे हलूं था पंहिंजे अॼु जी वीडियो जी तरफ़। मिस्टेक नंबर 288 किस्त नंबर 77। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते ॾिसो त जेको एक्टर जो चहिरो रोशन कंदो आहे ऐं एक्टर जे चहिरे जी तरफ़ रोशनी छिकींदो आहे दोस्तों उन फॉर्म जो हिकु नंढड़ो टुकड़ो हिते नज़र अची रहियो आहे। हीउ ॾिसो दोस्तों उन फॉर्म जो हिकु नंढड़ो टुकड़ो हिते नज़र अची रहियो आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। मिस्टेक नंबर 289 किस्त नंबर 77। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते ॾिसो त हिन ड्रामा मेकिंग जी जेका कैमरा आहे दोस्तों उन कैमरा जी लाइट जी रिफ्लेक्शन हिते नज़र अची रही आहे। दोस्तों जंहिं कैमरा सां ही ड्रामो रिकॉर्ड कनि पिया दोस्तों उन कैमरा जी बत्तीअ जी दोस्तों लाइट जी रिफ्लेक्शन हिते नज़र अची रही आहे। हीअ ॾिसो दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। मिस्टेक नंबर 290 किस्त नंबर 77। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते ॾिसो त जेको एक्टर जो चहिरो रोशन कंदो आहे ऐं एक्टर जे चहिरे जे तरफ़ रोशनी छिकींदो आहे दोस्तों उन अछे कलर जे फॉर्म जो हिकु नंढड़ो टुकड़ो हिते नज़र अची रहियो आहे। हीअ ॾिसो दोस्तों उन रोशनीअ वारे अछे फॉर्म जो हिकु नंढड़ो टुकड़ो हिते चुरपुर कंदे नज़र अची रहियो आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। मिस्टेक नंबर 291 किस्त नंबर 77। दोस्तों हिन सीन में बि तव्हां ॾिसो त ओठो हिन वक़्तु कैमरा में निहारे रहियो आहे। दोस्तों इहा ओठ जी सभ खां वॾी ग़लती आहे। दोस्तों शायदि ओठ खे डायरेक्टर सही तरीक़े सां न सम्झाए सघियो त कैमरा में नाहे निहारणो सीन रिकॉर्ड करणु वक़्तु, पर दोस्तों ओठ पोइ बि कैमरा में निहारे छॾियो ऐं हीअ बि हिकु वॾी मिस्टेक रिकॉर्ड थी वई। दोस्तों उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी ऐं दोस्तों मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में आई या न। मिस्टेक नंबर 292 किस्त नंबर 77। दोस्तों हिन सीन में तव्हां ॾिसो त कुर्बान कैमरा में निहारे रहियो आहे। दोस्तों इहा बि कुर्बान जी सभ खां वॾी मिस्टेक आहे। दोस्तों कुर्बान खे बि शायदि डायरेक्टर सही तरीक़े सां न सम्झाए सघियो त सीन रिकॉर्ड करणु वक़्तु कैमरा में नाहे निहारणो, पर दोस्तों कुर्बान पोइ बि कैमरा में निहारे छॾियो। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। मिस्टेक नंबर 293 किस्त नंबर 77। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन कमदार ॾांहुं ध्यानु ॾियो त दोस्तों कमदार जो ध्यानु हिन वक़्तु सीन में न आहे। उन खां अलावा दोस्तों तव्हां वरी हिन वीडियो क्लिप में बि ॾिसो त कमदार हिते बि हिन वीडियो में यानी हिन सीन में ध्यानु कोन पियो ॾिए। दोस्तों ख़बर न आहे अहिड़ा कहिड़ा अदाकार खया अथनि जेके सीन खे सीरियस ई नथा सम्झनि। हीअ ॾिसो दोस्तों हिते सीन पियो हले ऐं कमदार पंहिंजी मनमानीअ में लॻो पियो आहे, ख़बर न आहे छा पियो करे। दोस्तों कमदार जे अहिड़ियुनि हरकतुनि ते शायदि डायरेक्टर बि सही तरीक़े सां ध्यानु न ॾेई सघियो, न कैमरामैन ध्यानु ॾेई सघियो ऐं न ई दोस्तों एडिटर का इहा मिस्टेक कढी। बहरहाल दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी ऐं दोस्तों मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक आहे या न। मिस्टेक नंबर 294 किस्त नंबर 77। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते ॾिसो त हिन ड्रामा मेकिंग जी टीम मां दोस्तों को हिते कैमरा जी फ्रेम में चुरपुर करे रहियो आहे। हीअ ॾिसो दोस्तों हिन ड्रामा मेकिंग जी टीम मां को हिते कैमरा जी फ्रेम में चुरपुर करे रहियो आहे। दोस्तों इन शख़्स खे हिन कैमरा जी फ्रेम में न अचणु खपे हा त हीअ मिस्टेक ई न थिए हा। दोस्तों बहरहाल हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। मिस्टेक नंबर 295 किस्त नंबर 77। दोस्तों हिन सीन में तव्हां ॾिसो त रईस गफ़ार ख़ान
ऐं हीउ शख़्स कैमरा में निहारींदा पिया वञनि। दोस्तों हिकु दफ़ो तव्हां ॿीहर ॾिसो त रईस गफ़ार ख़ान ऐं हीउ शख़्स हिते कैमरा में निहारींदा पिया वञनि। दोस्तों इहा बि हिननि ॿिन्ही शख़्सनि जी हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। दोस्तों हिननि खे हितां वेंदे वेंदे कैमरा में न निहारणु खपे हा। दोस्तों हिननि कैमरा में निहारियो, इन करे हीअ बि हिकु वॾी मिस्टेक थी वई हिन ड्रामे में। दोस्तों उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। मिस्टेक नंबर 296, किस्त नंबर 77। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते गौर कयो त हिते तव्हांखे माइक जो पाछो साफ़ नज़र ईंदो। हीउ ॾिसो दोस्तों, हिते रईस गफ़ार ख़ान जी बांह ते माइक जो पाछो साफ़ नज़र अची रहियो आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। मिस्टेक नंबर 297, किस्त नंबर 77। दोस्तों हिन सीन में तव्हां कमदार ते गौर कयो त कमदार हिन वक़्तु पंहिंजा शेपर वटे रहियो हुयो ऐं पंहिंजो पाण खे ठाहे रहियो हुयो त उन खां अॻु में ई दोस्तों कैमरामैन कैमरा ऑन करे छॾी। दोस्तों कमदार अञा सीन जे लाइ तयार बि कोन हुयो त कैमरामैन कैमरा ऑन करे छॾी त हीअ मिस्टेक बि रिकॉर्ड थी वई। ऐं दोस्तों कमदार खे डायरेक्टर बि न सम्झायो ऐं न के ॿिए सम्झायो त हाणे शेपरनि खे छॾ, सीन स्टार्ट थी वियो आहे। बहरहाल दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। दोस्तों अॼु जे लाइ हिन वीडियो में बसि एतिरो। उमेद थो कयां त हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकर हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त हिन वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा ऐं हिन वीडियो में प्यार भरी कमेंट बि ज़रूरु करे छॾींदा। दोस्तों यादि रखंदा हिते मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, ना की पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। उन खां अलावा दोस्तों इहो बि यादि रखिजो त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कयूं पियूं वञनि। उन खां अलावा जेके बि दोस्त हाली ताईं मुंहिंजे चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी मुंहिंजो हर नओं अचण वारो वीडियो सभ खां पहिरियां तव्हां दोस्तनि ताईं पहुची सघे। दोस्तों हाणे मिलूं था नेक्स्ट वीडियो में। तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।